किलो खोड़े घोड़ो बधी रात गुजारी सुबह जो चई हाणे इहो किलो खुतो पियो हुजे मता के यार बे के कम अचे इए कयूं हलियो वियो वरी बियो को माण्हू आयो उनखे भी घोड़ो बधणो हो अची उनी सागे किले में घोड़ो बधई पर सुबह जो किलो पटे उछले छॾियई इनी नियत सां त मता कंहिंखे थाबो अचे। मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो ने बिन्हीअ खे सवाब मिलंदो पर अमल बिन्ही जो हिक ॿिए जे खिलाफ आहे। हिकिड़े इनी नियत सां छॾियो त ॿिए खे फ़ाइदो पवे त घोड़ो बधा तकलीफ़ न थिए खुतो पियो हुजे मूं बि तकलीफ़ सां काठी हथ कई आहे त उन्ही खे बि सवाब मिलंदो जेको खोड़ियूं छॾियूं हलियो वियो। ॿिए वरी जंहिं पटे उछले छॾियो उनखे भी सवाब मिलंदो छाजे करे उन जी नियत कहिड़ी हुई त ॿिए खे फ़ाइदो थींदो ऐं मता कंहिंखे थाबो अचे को किरी पवे धकु लॻेसि इन जे करे पटे थो छॾियां। अमल ॿई जुदा हल पर सवाब ॿिन्ही खे मिलंदो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सॼो दारो मदार आहे नियत ते ख़ुदा करे छल असां जूं नियतूं सुठियूं हुजनि। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों तवज्जो फरमायो अर्ज पे क्यों त इंसान जो अमल में नियत ते दारो मदार आ छाते अदा इहो चवणी गलत आहे त को माण्हू नियत साफ़ रखे वरी अल्लाह जी बेफरमानी करे। जी मूं तव्हांखे अर्ज को तो को चए बाबा नियत साफ़ नमाज माफ़ न नमाज मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे अखियुनि जो ठार आ ये न सही। हाणे मुस्तफ़ा करीम जूं जंहिं अमल में अखियूं ठरनि इहा कहिड़ी नियत आहे जो नियत साफ़ करण खां पोइ नमाज़ माफ़ थी वञेसि। अदा तव्हां खां मां पुछंदुसि त हज़रत नबी करीम जे ज़ात बाबरकात जे सहाबन किरामन खां वधीक कंहिंजी नियत सफ़ा हुई न। अल्लाह ताला कुरान करीम में उन्हनि जे लाइ फरमायो अल्लज़ीना आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाहि बिअमवालिहिम व अनफुसिहिम अअज़म दरजतन इंदल्लाहि व उलाइका हुमुल फाइज़ून। कुरान करीम उन्हनि जी तारीफ़ करे मां त खणी उन जी तारीफ़ कंदुसि जेको मूंखे मानी सुठी खाराईंदो। अब समझो था लाए न सुठी चांहि पीआरे मुझी खुशामद करे साईं साईं करे पो हुन जी दिल में छा है उहा उन जी मर्जी पर मां हुन जी ज़ाहिरी ॻाल्हि खे ॾिसी खुशामद करण वारे जी तारीफ़ कंदो यार ॾाढो सुठो माण्हू आहे सचो माण्हू आहे मूंसां वफ़ादार आहे। हुन जे दिल में लुंडियूं हन उहा ॿी ॻाल्हि आहे हुन जे दिल में नफ़रत आहे उहा ॿी ॻाल्हि आहे पर ज़ाहिर में जो मुंहिंजी तारीफ़ करे थो साईं साईं करे थो मां उन जी तारीफ़ कंदुसि पर अल्लाह साईं इन्ही खां पाक आहे रब उन जी तारीफ़ करे थो जंहिंजो अंदर साफ़ हूंदो। या नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक अल्लाह साईं भी उन्ही जी तारीफ़ कंदो जंहिंजो अंदर ख़राब हुजे ज़ाहिर में खुशामदी हुजे। ॻाल्हायो 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 अल्लाह साईं इन्ही खां पाक आहे जो अल्लाह साईं इन्ही खां माना ज़ाहिर में सुठो हुजे अंदर में ख़राब हुजे अल्लाह उन्ही जी तारीफ़ कंदो। हिकिड़ो त माण्हू तारीफ़ कंदो आहे खुशामद जे करे
तो बेली मुझी खुशामद तो करे, मुखे खाराए पियारे तो, मुखे खुश रखे तो, मुखे साईं साईं करे तो, पो उन जी तारीफ़ कबी आ एक, या वरी उन जी तारीफ़ कबी आ जैखों ड्रिजबो आ। अब हाओ या न ॾाढे ॻाल्हाईंदा हलो। हाणे हिन महिल को ज़रदारी साहब वरी तारीफ़ करे ड्रिजंदो, अड़ा नथो तारीफ़ कदा हणंदो जेल में, सदर मुल्क जो लॻो पियो, पोइ लहंदो, लहण खां पोइ चवंदा अड़े हीअं हो, अड़े हीअं हो, हीअं हो। माना इक़्तिदार जे करे, इज़त जे करे, रोब जे करे, ख़ौफ़ जे करे माण्हू तारीफ़ करे, या वरी मुनाफ़िकी करे, खुशामद जे करे। अल्लाह तबारक व तआला ॿिए खां ड्रिजे, ख़ुदा पाक आ, रब करीम जी ज़ात बेनियाज़ आ, ख़ुदा खे कंहिंजी परवाह ई कान्हे का। रब करीम चए थो बादशाही भी मां ॾींदो आहियां, खसीदो भी मां आहियां, इज़त भी मां ॾींदो आहियां, ज़िल्लत भी मां ॾींदो आहियां, मां कंहिंखां कोन ड्रिजंदो आहियां। रब न को ड्रिजी कंहिंजी तारीफ़ कंदो आ, न रब कंहिंजी खुशामद करे तारीफ़ कंदो आ। रब जेकॾहिं कंहिंजी तारीफ़ कई आ त सचो ई हक़ करे तारीफ़ कई आ। अल्लाह ताला फरमाए तो अल्लज़ीना आमनू, उहे मुझे महबूब करीम जा सहाबी जन मुझे नबी करीम ते ईमान वांदो, वहाजरू ऐं मुझे नबी करीम हिजरतूं कयूं, वजाहदू ऐं नबी करीम सां गॾिजी जिहाद कयूं, बिअमवालिहिम व अनफुसिहिम, पंहिंजा माल भी ख़र्च कयूं, पंहिंजूं जानियूं भी ख़र्च कयूं। अल्लाह ताला फरमाए तो आज़म दरजतन इंदल्लाह, इन्हनि माण्हुनि जो मां अल्लाह पाक वटि तमाम वॾो मक़ाम आ। व उलाइक हुमुल फाइज़ून, ऐं इहे ई कामयाब अथव। इन्हनि जे कामयाबी जो सर्टिफिकेट मां अल्लाह पंहिंजे क़ुरान करीम में लिखी छॾियो आ। न क़ुरान बदलबो, न मुहम्मद करीम जे सहाबन जो शान बदलबो। जेसी ताईं दुनिया जे तख्ते ते क़ुरान मौजूद आ, रसूलुल्लाह जे ग़ुलामन जो शान क़ुरान में मौजूद आ, सरकार जे सहाबा जो शान मौजूद आ, सरकार जे अहल बैत जो शान मौजूद आ, सरकार जे बचड़न जो शान मौजूद आ, महबूब करीम सां निस्बत वारन जो शान मौजूद आ। छो तो कुरान अल्लाह जो कलाम आ। अल्लाह जे कुरान करीम बबांगे दोहल बुलंद आवाज़ सां सहाबा जो भी शान बयान कयो आ, त अहल बैत जो शान भी बयान फरमायो आ। पो मां तव्हां खां इहो पुछां थो, थोरो इहा ॻाल्हि करे पोइ मां पंहिंजे मौज़ू वारी ॻाल्हि ते अचां थो। अव्हां खां पुछां थो त अल्लाह पाक जे ग़ुलामन, महबूब जे ग़ुलामन सहाबन खां वधीक कंहिंजी नियत साफ़ हुई? पोइ उन्हनि तो नमाज़ छो न माफ़ थी? अफ़सोस मुस्लमान, मां चवंदो हा पंहिंजे संगत वारनि खे, दोस्तनि खे, त असां सुन्नत जमायत वारनि निमाज़ मिड़ई माफ़ कराए छॾी आहे। मस्जिदियूं गैराबाद तव्हांजूं, मस्जिदुनि में हाज़िरी घटि बि तव्हांजी, बच्चा घर वारा बेनमाज़ी असांजा तव्हांजा। छो? जेकॾहिं दावा आशिक़े रसूल जी आहे त आशिक़े रसूल त उन्हीं खे चइबो आहे जो सिर सजदे मां खणे ई न। अल्लाह जे हबीब जो फरमा बरदार होजे, सूरतूं मुहम्मदी हुजन, सीरतूं मुहम्मदी हुजन, शक्ल हुजे त बि मुहम्मदी हुजे, जे सीरत हुजे त बि मुहम्मदी हुजे, मस्जिदियूं आबाद हुजन, दीनदार हुजे, परे खां ॾिसजे त हुन जी सूरत ॾिसी चइजे त वाकई आशिक़े रसूल अचे थो पियो। इज़ा रुऊ ज़ुकिरल्लाह, जॾहिं उन्हीअ खे ॾिसजे त ॾिसण सां अल्लाह यादि अची वञे, खुदा यादि अची वञे, खुदा जो यादगीरो अची वञे। अहिड़ियूं शक्लियूं सूरतूं रखो, अहिड़ियूं सूरतूं पंहिंजूं बनायो। अवां जी शकिल, अवां जी सूरत, अवां जो लिबास, अवां जी रहणी, अवां जी कहाणी सभु नबी करीम जे पाक सुन्नतुन, पाक सीरत मुबारक ते हुजे। सरकार जी सीरत पाक खे तव्हां पंहिंजे लाइ नक्शो बणायो। खुदा जो कसम आहे, जेकॾहिं तव्हां महबूब जा ग़ुलाम बणबो त महबूब वटि बि देरि कान्हे का।
मां सुबह जो गाड़ी में वेठुसि, किताब मुझे आॾो पियो हो। शागिर्द खे चम पुट इहो त किताब गाड़ी में रख। ये हलंदे हलंदे मल मल किथे थकजी पवंदा आहियूं त वरी महबूब जूं ॻाल्हियूं पढ़ंदा आहियूं त वरी थक बि लही वेंदो आहे। हिकिड़ो वाक़ियो पढ़ियुमि, मूंखे दिलि ॾाढी ख़ुशि थी वई। दिलि में चयमि त वञी हाजी मोहम्मद इस्माइल जे 40 में इहो बि ॿुधाए छॾियां। मोहब्बत जी ॻाल्हि आहे। हाजी साहब वीचारो बि मोहब्बत वारो हो, कॾहिं कॾहिं मूंखे बि घुराईंदो हो। मुंहिंजा दोस्त आलमनि सां प्यार कंदो हो। इहा मोहब्बत जी ॻाल्हि तोखे ॿुधायां। ऐं ॾिस त मदीने वारो साईं केतिरो वफ़ादार आहे। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुंहिंजा दोस्तो हिकिड़ो शाम जो मुसलमान, किथां जो, ॾाढे चो ज़ोर सां, हज ते वियो। जंहिंमहिल पंहिंजे ॻोठ खां निकितो आहे, हिकिड़ो तव्हां जहिड़ो दोस्त हुनखे चवे थो अदा हाजी। चई जी मदीने वेंदे? चई हा अल्लाह घुराईंदो। चइबो मुंहिंजा मदीने वारे साईं खे सलाम ॾिजां। ऐं उते मुंहिंजे हबीब जा 2 वज़ीर अबू बकर ऐं उमर हन, उन्ही खे बि मुंहिंजा सलाम ॾिजां। अल्लाह सही शलतो असांखे उहा जाइ ॾेखारे। चओ सुभान अल्लाह। ऐं किताबनि लिखियो आहे, आलमनि लिखियो आहे त जेकॾहिं को कंहिं माण्हूअ खे सलाम ॾे त मुंहिंजे हबीब करीम खे सलाम ॾिजां, त उन्ही खे सलाम ॾियणु लाज़िम आहिनि, अमानत आहे, उहा पुॼाइणी आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो जीअं जो हो मदीने में पहुतो त मदीनो मदीनो आहे। उनखे मदीने जूं हवाऊं, मदीने जूं फिज़ाऊं, मदीने जूं घिटियूं, मदीने जूं बहारूं, मुंहिंजे हबीब करीम जे रोज़े शरीफ़ जूं रहमतूं ऐं हबीबन करीमन जो पाड़ो हुनखे एतिरो त मस्त करे छॾियऊं जो हिन वीचारे खां 8 ॾींहं 8 रातियूं सलाम विसरी आहे। वो पाण मज़े में हुजे, ख़ुदा करे मदीनो ॾिसी अचो। ऐं जेको हिकिड़ो दफ़ो ॾिसंदो आहे त राति जो बि मुंहिंजा हुनखे मदीनो यादि हूंदो आहे। छा चवंदो आहे? निंड नेड़नि जी फिटी वई हो तो हर हर यादि पियो, अॼु बि आधी राति जो मूंखे सोहणो सरवर यादि पियो। चओ सुभान अल्लाह। निंड नेड़नि जी फिटी वई हो तो हर हर यादि पियो, अॼु बि आधी राति जो मूंखे सोहणो सरवर यादि पियो। इश्क ॿारण ॿारिया मूं माग चओ सुभान अल्लाह। इश्क ॿारण ॿारिया मूं माग मदीने जा सारिया, मूं माग मदीने जा सारिया। घोड़ा घड़ी कियां घारिया, घोड़ा घड़ी कियां घारिया, जंहिंखे राति रहबर यादि पियो। निंड नेड़नि जी फिटी वई हो तो हर हर यादि पियो। सुभान अल्लाह। त ॾाढे चओ ठरो था बरो था, ॾाढे त चओ अबा ठरो था बरो था। अल्लाह सही शल तव्हां असांखे ठारे। हे त ॻाल्हि ॿुधी ठरूं था, नेण तॾहिं ठरंदा जॾहिं मदीने जा बाग ॾिसंदासूं।
मदीने जो रोज़ो ॾिसंदासूं, सोहणे नबी ते सलाम पढ़ंदासूं, सोहणे सिद्दीक़ ऐं फारूक ते सलाम पढ़ंदासूं। हुन वीचारणे खां सलाम विसरी विया, उन शाम वारे मुसलमान खां याद आ। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। उन मदीने शरीफ जा ॾिहाड़ा पूरा किया। हाणे हज जो टाइम वेझो आयो, सलाम हिन खां विसरी विया। हिन इरादो कयो हाणे मके शरीफ वञूं, हज करे पोइ पंहिंजे वतन वञूं। मदीने शरीफ खां निकिरबो आहे त बीरे अली, सुभान अल्लाह, अलीअ वारा खूह जेके मदीने शरीफ खां 7-8 माइल परे हन, उन्ही जगह ते जॾहिं हाजी पहुचंदो आहे त उनखे हुकुम आहे त हितां एहराम ॿधी हाणे तूं मदीने वञ, मके वञ। मदीने वारा उन्ही बीरे अली, अबियारे अली खां एहराम ॿधंदा हन। हाजी सगोरो जमरो उते पहुतो। उन्ही ज़माने में अॼु खां 700-800 साल अॻे जी ॻाल्हि आहे। काफ़िला हा, उठ हा, ऐं हिकिड़ो माण्हू बि कोन वेंदो हो। 200-200 माण्हू गॾिजी 100-200 उठनि जा काफ़िला करे वेंदा हा। जे न त मुंझी वेंदा हा, मरी वेंदा हा, ऐं बदवी उनखे फुरे मारे वेंदा हा। इहो मुंहिंजा काफ़ी उठनि जो काफ़िलो जमल बीरे अली ते पहुतो, ऐं हाणे सभु को तो तड़ करे एहराम ॿधी हाणे लब्बैक चई मके रवाना थिया। हिन खे यादि आयो त मिली सलामत मूं कोन पहुचाया। दिल में चई मुस्तफ़ा जा सलाम, मदीने वारे मीर जा सलाम पहुचाइणा हा, सिद्दीक़ ऐं फारूक जा सलाम पहुचाइणा हा। उहे रहिजी विया, अमानत रहिजी वई। ज़िंदगी वरी अचणु थिए अलाए न। संगतनि खे चई मिली थोरो तरसो त मां ड्रोड़ी मदीने मां थी मोटी थो अचां। संगत जेको चरियो थियो आहे जा 7-8 कोह परे, हाणे तूं वेंदे जल्दी वरी मोटंदे असां यार तकड़ाऊं कोन तरसंदा साईं। चई न तरसंदा? चई न। चई भला हाणे ही मुंहिंजो उठ अमानत आयो, ख़ाली कायो त बि तव्हांजी मर्ज़ी, चढ़िया वञो त बि तव्हांजी मर्ज़ी, मुंहिंजी क़िस्मत मां मदीने थो वञे। दोस्तो अज़ीज़ो, उतां वापसि आयो, सिधो मदीने शरीफ में पहुतो। टे पहरी ऐं सिज लथे जे विच जो टाइम आहे। असर जी जमात थी वई आहे। मगरब में के 2-3 मिंट हा। हिन अची मुंहिंजे हबीब करीम जे आॾो चयो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ मुंहिंजा हबीब, फलाणे उम्मती जा सलाम क़बूल पवन। वरी अॻिते हलियो, सिद्दीक़ अकबर आ, चओ सुभान अल्लाह। वाह जवान तुंहिंजो भाग, अहिड़ो त नबी करीम सां नींहुं लाती जो दुनिया में त गॾु पर रोज़े में बि गॾु। मुझा सोना वफादारी इन्हीं के चइबो आ। मुझे हबीब करीम अलैहिस्सलाम जे सच्चे गुलाम सच्चे रफीक सिद्दीक जे भर में अची उते अर्ज कई सोना सिद्दीक फलाने मुसलमान तोड़े सलाम ॾिना। उतां थी करे वरी बकर मां अगहले हजरत उमर फारूक वारी जाइ जे साम्हूं भी अर्ज कई ओ फारूक आज़म तू भी सलाम कबूल कर। साईं जे खिदमत में भी सलाम अर्ज कई। उन्हीं फकीर जा हजरत सिद्दीक जे दरबार में भी सैयदना फारूक आजम जे दरबार में हाणे सलाम पढ़ी दुआ घुरी वांदो थियो तो सजो लहियो। आज़ान आई, मस्जिद नबवी में नमाज पढ़ी, दिल में फिक्र उठ जो छा थींदो, मके वञणो आ, अकेलो कीअं वञा। सोमहणीअ ताईं सॼी मस्जिद नबवी में पुछाईंदो वतियो बाबा को मके हलण वारो हुजे तो मूंखे बि वठियो हले, अकेलो तो नथो वञी सघां। दोस्तो अदीज़ो सोमाणी थी वई, कहीं माण्हू कोन चयो त को मुंहिंजो बि इरादो आहे। आख़िरकार सोमाणी खां बाद में ही मानड़ी खाई सुम्ही पियो। मुजादा आधी रात थी हिन जो भाग खुलियो।
अञा जो खणी निहारे त मुंहिंजो हबीब करीम पंहिंजे ॿिन्ही साहबनि सां गॾु हिन जे मथां अची बीठो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ पियो अर्ज़ु करे, या रसूल अल्लाह, इहो शख्स आहे जंहिं सलाम पहुचाया। सिद्दीक़ पे इशारो करे, या रसूल अल्लाह, ही जवाना इन्ही सलाम पहुंचाया। तो महबूब फरमाइन था, अस्सलाम अलैका या अबल वफा, या अबल वफा, ओ वफादारा सलाम हुजे तो ते। छा फरमायो? ओ वफादार, या अबल वफा, ओ वफादार तो ते सलाम हुजे। हुन अर्ज कयो, क़िबला माइट मूंखे चवंदा आहिनि अबुल अब्बास, अबुल वफा मूंखे कोन चवंदा आहिनि। पाण फरमाइनि था, माइट तोखे भली अबुल अब्बास चवनि, पर मां मोहम्मद तोखे वफादार थो चवां। जो तो संगत छड़ी, काफिलो छॾियो, हर शइ छॾई, मदीने वरी मोटी आए, उहा सलामन वारी अमानत पुॼाई थी, तो जहिड़ो ॿियो कहिड़ो वफ़ादार हूंदो। चई हुनखे रोअण अची वियो, कदमनि ते किरी पियो। महबूब ने फरमायो, छा थो घुरी? कुझु घुर त ॼाए। चओ सुभान अल्लाह। हबीब खां जेको घुरंदो आहे त के साईं ॾींदो आहे। चओ सुभान अल्लाह। मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा। चो सुभान अल्लाह। मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा, दरिया बहा दिए है, दुर्बे बहा दिए है। घुरण वारो हिकिड़ो कतरो घुरंदो आहे, मुस्तफ़ा करीम उनखे दरिया वहाए ॾेई छॾींदो आहे। घुर छा थो घुरी? चई, क़िबला तुंहिंजो दीदार थियो, ॿी का बि हाणे तमन्ना कान्हे। हज ते वञणो आहे, मके वञणो आहे, काबतुल्लाह जो दीदार करणो आहे। तुंहिंजो हुकुम आहे त बैतुल्लाह जो दीदार कयो। मुंहिंजा हबीब, ॿी का ख़्वाहिश कान्हे। नबी करीम अलैहिस्सलाम खे अर्ज़ु कई, क़िबला मके वञा। पाण फरमायईं, मोकिलियां पुॼायां। छी पोइ त क़िबला लख कुर्ब हबीबन करीमन मुंहिंजे हिन ॿिन्ही ॾोरनि खां वरितो। बाहुन खां, या बाहुन खां हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे ॿिन्ही बाहुन खां वरितो। पाण फरमायो, तोखे मदीने खां मके पहुचायूं था। महबूबन करीमन मूंखे हीअं मथे खयो। किताब मूंसां गाॾी में गॾु पियो आहे, 5वीं सदी जे आलिम जो लिखियल आहे। ॾेखारण लाइ तयारु आहियां। हबीबन करीमन ॾोरे खां वरितो, ॾोरनि खां वठी करे इहे मथे खयो। चवे थो, ख़ुदा जो कसम आहे, मुंहिंजूं अखियूं पूर जियूं। मां ईअं पियो सम्झां त मां हिन दुनिया में आहियां ई कोन को। हबीबन करीमन हीअं खणी खणी मूंखे रखियो, हथ कढियऊं, अखियूं जो पटियां त सुभान अल्लाह, काबतुल्लाह जे आॾो बीठो आहियां। ॾिसां पियो त हाजी तवाफ़ कनि पिया, अखियूं पियो महटियां, अखियूं पियो खोलियां। अलाए ख्वाब आहे, अलाए तसव्वुर आहे, अलाए ख़्याल आहे, पर मूंखे जंहिंमहिल पक थी त न हे त मां हक़ीक़त में मदीने खां मके पहुची वियो आहियां ऐं काबतुल्लाह जे आॾो बीठो आहियां। चवे थो, मां शुरू थी वियुसि काबतुल्लाह जे ॿाहिरां तवाफ़ करणु लॻुसि। चवे तो तवाफ करे उहा सॼी रात वरी निंड कई अथम। फजर जी नमाज ते उथियो आहियां, वरी नमाज पढ़ी, वरी तवाफ कयो अथम। 8 ॾींहं गुज़री विया। 8 ॾींहंनि खां पोइ काफ़िलो आयो त मां अॻे ई काबतुल्लाह में मौजूद हुजां। सभई चओ सुभान अल्लाह। मके शरीफ जो हिकिड़ो कुतुब हो, मके शरीफ जो हिकिड़ो कुतुब हो, वलीउल्लाह हो। ओ सुबुह जे टाइम ते मूंखे तो चवे, अस्सलाम अलैका या अबल वफा। सभई जो सुभान अल्लाह, जोर सां चओ।
अस्सलाम अलैका या अबल वफा। मुंह न के तो सही मां त अबुल अब्बास आहियां, मूंखे माइट अबुल अब्बास चवंदा हल। उन मदीने उन मके जे वलीअ खिली चयो, हाओ तूं अबुल अब्बास हुए, पर रात तोखे मुस्तफ़ा अबुल वफा बणाए छॾियो आ। या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, हक चार यार नमद सगीर रहमतुल्लाह अलैह या अलील मुर्तजा। मुझा दोस्त अजीज मालूम तो मुझे मदीने वाले साईं के तो खबर आ, पर मुझे साईं जे गुलामन के भी ॾाढे चओ, मुझे साईं जे गुलामन के भी खबर आ। मदीने में नबी करीम फरमान पिया ख्वाब में या अबल वफा, त बेदारी में मक्के वारे वलीअ के खबर पई पे तो मुस्तफ़ा हिन करीम के लक़ब अबुल वफा जो अता फरमायो आ। मुझा भा मुझा दोस्त मुझो साईं थोरो रखंदो कोन्हे को, जेको साईं असां लव लगाईंदो आ त जो बेड़ो तरी पवंदो आ। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह करे तू भी नबी जे वफादारन जो वफादार थी। चओ सुभान अल्लाह। मुस्तफ़ा जा सहाब सब मुझे नबी जा वफादार। चओ मुस्तफ़ा जा सच्चा वफादार। अल्लाह से तो असा के उन्हनि जी मोहब्बत नसीब फरमाए। मुझा अदा यार जी यारी सा कम्मा, यार सा यारी रखबी आ न तो दोस्त रा अगर दोस्तदारी दोस्त तशरा दोस्तदार। यार तो यार हूंदो आ, पर यार जे यारन सा भी सुर कुर्बान कबो आ। सलात बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला दोस्ती जी तौफीक नसीब फरमाए, पर मुझा दोस्त पंहिंजी ज़ुबान खे भी संभालींदा कयो, मता करे मुझे हबीब जे गुलामन के घट वध ॻाल्हाईंदा हुजो। तव्हांजो छा ख्याल आहे? रसूलुल्लाह के खबर पवंदी आहे कान? जंहिंजो अक़ीदो आहे ज़ौत मथे खणे। माशा अल्लाह माशा अल्लाह। साईं के खबर पवे थी, पोइ तूं साईं जे प्यारनि जी गिला कंदे साईं के खबर कान पवंदी। पोइ कहिड़ो मोह खणंदे मुस्तफ़ा जे आॾो, नबी करीम अलैहिस्सलाम जे आॾो कहिड़ो हाल कंदे। हिकिड़ी हदीस पाक आहे, उलमा जी जमात वेठी आहे। मदीने शरीफ में हिकिड़ो माण्हू मरी वियो नबी करीम जे ज़माने में, ऐं असहाबी हो। केरु हो बा? ॾाढे जो केरु हो? जनाज़ो खणी आया, या रसूला तुंहिंजो उम्मती मरी वियो आहे, तुंहिंजो सहाबी आहे। हुज़ूर फरमाए थो त मां तसल्ली सो था चवां, हे जन्नती आहे। छा फरमायूं? इन्ही जे करे जन्नती आहे जो हिन मां मोहम्मद करीम जो ईमान जे अखियुनि सां दीदार कयो आहे। जंहिं मुंहिंजो दीदार कयो ईमान वारी अखि सां, सो जन्नती आहे। ही जन्नती आहे, पर मां जनाज़ो कोन पढ़ाईंदोसांसि। जागो था साईं? जन्नती जो जनाज़ो तो पढ़ पर के ॿिए खे चो पढ़ाए, मां न पढ़ंदोसांसि। आहे जन्नती, पर मां न पढ़ंदोसांसि। पाण थोरो रंजा माण्हू चो किबला न तव्हांखे सतायो आहे, पाण फरमायो न मूंखे सताए त जहन्नम में वञे। मुझे सताइण वारो वरी जन्नती थींदो ई कोन। साईं पोइ किबला भला ॾियो ख़बर तव्हांजे बचड़नि खे सतायो अथई? पाण फरमायूं न, मुंहिंजे बच्चन जो दुश्मन हुजे त जहन्नम में वञे। नबी जो दुश्मन ऐं आले नबी जो दुश्मन दोज़खी आहे, जहन्नमी आहे। पोइ किबला तव्हां रंज छा दे आयो? पाण फरमाइनि था, हिन जी मुझे उस्मान सां कंहिं दुनिया जे मामले ते, दीन ते भी न, कंहिं दुनिया जे मामले ते हज़रत उस्मान सां रंजश हुई। जेको उस्मान खां रंजा त के मां मोहम्मद जनाज़ो कोन पढ़ंदो आहियां।
हे दुनिया जो मामलो हो, वापार हो, जमींदारी ही, पानी ही, बाग हो, छा हो, कहीं दुनिया जे मामले ते में बई ॼणा रंज हा। हज़रत उस्मान खां थोरो रंजीदो हो। महबूब खे ख़बर पई। महबूब फरमान था आहे बि जन्नती, पर मां जनाज़ो कोन थो पढ़ांसि, इन्ही जे करे जो उस्मान सां कोन ठहंदो हो। अड़े अदा जेको हज़रत उस्मान सां दुनिया जे मामले में न ठहे, नबी उन जो जनाज़ो न पढ़ाए। ऐं जेको नऊज़ बिल्लाह हज़रत अबू बकर, हज़रत उमर, हज़रत उस्मान मुजादा नबी जे सहाबन किरामन के घट वध